नोकिया पंहिंजे नए स्मार्टफोन सां ॿीहर मार्केट में पेर रखण लाइ तयार आहे। हाणे ख़बरूं आहिनि त नोकिया जो नओं स्मार्टफोन 200 मेगापिक्सल कैमरा ऐं 12 GB रैम सां पेश कयो वेंदो। इन्हनि ख़बरुनि खे हेल ताईं अफ़वाह ई करार ॾेई सघिजे थो, छो त इन जी बाक़ाइदा तस्दीक नोकिया तरफ़ां नाहे कई वई। नोकिया इन खे मैजिक मैक्स जो नालो ॾिनो आहे, जंहिं में आला टेक्नोलॉजी जी दावा कई पई वञे। स्मार्टफोन में कैमरा ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। तजजेकारनि जो चवणु आहे त स्मार्टफोन सां तस्वीर कढण जो हिकु नओं दौर शुरू थी सघे थो। ॿी अहम शइ इन जी गैर मामूली रैम आहे। ऐप जी नेविगेशन ऐं लोडिंग खे तेज़ रखण लाइ हिन में 12 मेगाबाइट जी रैम जूं ख़बरूं बि मिली रहियूं आहिनि। जेकॾहिं इएं आहे त ही सभ खां तेज़ स्मार्टफोन थी सघे थो। हिन जी डिस्प्ले खे बहितरीन बणाइण लाइ गैर मामूली जिदत आंदी वई आहे। कंपनी हिन जी डिज़ाइनिंग ते ख़ासि ध्यानु ॾिनो आहे, पर इन बाबति वधीक ॼाण साम्हूं नाहे अचे सघी। ऑपरेटिंग सिस्टम जदीद एंड्रॉइड वर्ज़न ते कमु कंदो ऐं सिक्योरिटी ते बि ख़ासि ध्यानु ॾिनो वेंदो। डिजिटल दुनिया में हाणे सिक्योरिटी ऐं तहफ़ुज़ अहम आहे, जंहिंखे नोकिया कंपनी चङी रीति सम्झे थी। तजजेकारनि मूजिबि नोकिया हिन फोन सां मार्केट में ॿीहर पेर जमाए वठंदी ऐं इहे सभु अफ़वाह सच साबित थी सघनि था। चयो पियो वञे त फोन खे अगस्त में लॉन्च कयो वेंदो।